खैरपुर में अवांखे अपडेट कंदा हलूं। रोहड़ी केनाल में बुॾी वियल नींगरी ज़ोहरा शेख जो लाश हथ अची वियो आहे। अपडेट कयूं पिया, नींगरी ज़ोहरा शेख जो लाश टंडो मस्ती वेझो हथ आयो आहे, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। ये अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। खैरपुर में रोहड़ी केनाल में बुॾी वियल नींगरी ज़ोहरा शेख जो लाश हथ अची वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त नींगरी ज़ोहरा शेख जो लाश टंडो मस्ती वेझो हथ आयो आहे, जॾहिं त नींगरी जो मड़ घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। अपडेट कयूं पिया, खैरपुर में रोहड़ी केनाल में बुॾी वियल नींगरी ज़ोहरा शेख जो लाश हथ अची वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त नींगरी ज़ोहरा शेख जो लाश टंडो मस्ती वेझो हथ आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर में शकील जामरी खां। शकील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ही खैरपुर भरिसां तिमंग पुल वटां जेको आहे हफ़्तो अॻु में ॿ मासूम ॿार अब्दुल्ला शेख ऐं ज़हरा शेख जेको आहे ॿुॾी फौत थी विया हुआ, जिन मां हिकु मासूम ॿार अब्दुल्ला शेख जो लाश जेको आहे उन ॾींहुं वारसनि खे मिली वियो हो, जॾहिं त ॿी ॿारड़ी जेका आहे उनजो लाश हफ़्तो गुज़रण खां बाद में अॼु टंडो मस्ती भरिसां जेको आहे रोहड़ी केनाल मां हथ आयो आहे। ऐं इतलाह ते वारसनि मौक़े ते पहुची लाश जेको आहे मोटरसाइकिल ते खणाए पंहिंजे घर आया आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ जेको आहे इंतिहाई ग़रीब आहिनि ऐं हिननि खे जेको आहे ज़िले इंतज़ामिया या ॿिए कंहिं बि जेको आहे एम्बुलेंस ते ॾियण जी बि कोशिशि न कई आहे, जंहिं सबबु हीअ जेको आहे लाश कपिड़े में खणी मोटरसाइकिल ते घर अची जेको आहे आख़िरी रस्मनि अदा करण में मशगूल आहिनि ऐं लाश घर पहुचण ते रोज़ राड़ो मची वियो आहे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील